ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ आहे 5/3/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार तव्हांखे शरीर सहित सभु चीज़ुनि सां ममत्व कढी छॾिणो आहे। जॾहिं तव्हां आत्मा पावन ठही कर्मातीत ठही वेंदव तॾहिं घर वञी सघंदा। प्रश्न: आत्मा खे कंहिं ॻाल्हि जो डर लॻंदो आहे ऐं उहो डर छो आहे? उत्तर आहे, आत्मा खे शरीर छॾण सां ॾाढो डर लॻंदो आहे, छो जो हुन आत्मा जो शरीर में ॾाढो ममत्व हूंदो आहे। अगरि कोई दुख जे कारण शरीर छॾण बि चाहींदो आहे त बि हुनखे पाप कर्मनि जी सज़ा त भोगणी पवंदी आहे। संगम ते तव्हां ॿारनि खे कोई बि डर न आहे। तव्हां ॿियो ई ख़ुशी आहे तव्हांखे कि असां इहो पुराणो शरीर छॾे बाबा वटि वेंदासीं। ओम शांति। मिठे मिठे ॿारनि खे सम्झायो आहे कि हिकु ज्ञान आहे, ॿियो भक्ति। ड्रामा में नूंद आहे, ड्रामा जे आदि मध्य अंत खे ॿियो कोई ॼाणंदो न आहे। तव्हां ॿार त ॼाणंदा आहियो न, सत्युग में मरण जो डपु न हूंदो आहे। ॼाणंदा आहियूं असांखे हिकु शरीर छॾे ॿियो वठिणो आहे। दुख जी रोइण आदि जी ॻाल्हि न आहे। हिते मरण सां ड्रिजंदा आहिनि, आत्मा खे शरीर छॾण सां दुख थींदो आहे। ड्रिजंदी आहे छो जी पोइ बि ॿियो जन्म वठी दुख ई भोगणो। तव्हां त आहियो संगम योगी। तव्हां ॿारनि खे बाप सम्झायो अथई हाणे वापसि हलणो आहे। किथे? पंहिंजे घर परम धाम में। उहो भॻवान जो घर आहे न। हिते इहो कोई घर न आहे। इहो कोई घर न आहे, उहो भॻवान जो घर आहे। इहो कोई घर न आहे जिते भॻवान ऐं तव्हां ॿार आत्मा रहंदा आहियूं। हुनखे घर चइबो आहे। हुते इहो शरीर न रहंदो आहे। जीअं मनुष्य चवंदा आहिनि असां माण्हू भारत में रहंदा आहियूं, घर में रहंदा आहियूं, उहो तव्हां चवंदा असां माण्हू अर्थात आत्मा आहियूं, हुते पंहिंजे घर में रहंदा आहियूं। उहो आत्माउनि जो घर आहे। इहो जीव आत्माउनि जो घर आहे। हुनखे चइबो आहे मुक्ति धाम। मनुष्य पुरुषार्थ कंदा आहिनि वञण जी कि असां भॻवान सां वञी करे मिलूं। भॻवान सां मिलण लाइ ॾाढी ख़ुशी हुजणी खपे। इहे जो आत्मा जो शरीर आहे, इन में आत्मा जो ॾाढो मोह पइजी वियो आहे। इन करे थोरी बि बीमारी आदि थींदी आहे त डर लॻंदो आहे किथे शरीर न छुटी वञे। अज्ञान काल में बि डर रहंदो आहे। हिन समय जबकि संगम युग आहे, तव्हां ॼाणंदा आहियो हाणे वापसि वञिणो आहे बाप वटि, त डर जी ॻाल्हि न आहे। बाप युक्ति ॾाढी सुठी ॿुधाईंदा आहिनि। बाबा युक्ति ॾाढी सुठी ॿुधाईंदा आहिनि। पतित आत्माऊं त मूं वटि मुक्ति धाम में अची न सघनि। उहो त आहे ई पवित्र आत्माउनि जो घर। इहा आहे मनुष्यनि जो घर। इहो शरीर ठहींदो आहे 5 तत्वनि जो, त तत्व हिते रहण लाइ खीचंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि ॾिसो असां आत्माऊं मथे रहंदा आहियूं। बाबा चवंदा आहिनि कि असांखे त कोई डर न आहे। पतित आत्मा त मूं वटि न अची सघे त उहो छो जी पवित्र आत्माउनि जो घर आहे, त असांखे हिते पावन ठहिणो ई आहे। त इहा आहे मनुष्यनि जो घर, उहो पवित्र आत्माउनि जो घर आहे। इहो शरीर ठहींदो आहे 5 तत्वनि जो। त 5 तत्व न असांखे हिते रहण लाइ खीचंदा आहिनि आत्मा खे। आकाश, जल, वायु, हुते मूल वतन में इहे तत्व न आहिनि। हिते जॾहिं आत्मा ईंदी आहे त हुनखे इहे शरीर 5 तत्वनि जो खीचंदो आहे। इहे विचार सागर मंथन करण जी युक्तियूं आहिनि। आत्मा इहे प्रॉपर्टी वरिती अथई। इहे शरीर बि बाबा चवंदा आहिनि असांजो घर आहे। त हिन करे हिन जो आत्मा जो हिन शरीर में आहे न ममत्व हूंदो आहे। घर में त सभिनि जो ई मोह हूंदो आहे न त असां आत्माऊं हुतां जी रहण वारा आहियूं। हाणे पोइ आत्मा सोचदी आहे मां इहे शरीर छॾे करे काॾे वेंदमि। त बाबा चवंदा आहिनि हाणे पोइ पुरुषार्थ कनि।
न त असां आत्मा आहियूं, हुतां जा रहण वारा आहियूं। हाणे असां पुरुषारथ कंदा आहियूं हुते वञण लाइ। जॾहिं तव्हां पवित्र आत्मा ठही वेंदव त पोइ तव्हांखे सुख मिलंदो आहे, दुख जी ॻाल्हि कोन्हे। हिन समय आहे ई दुखधाम, त इहे 5 तत्व बि खींचदा आहिनि मथां खां हेठि अची करे पाठ वॼाइण लाइ जॾहिं असांजो समय ईंदो आहे। प्रकृति जो आधार त ज़रूरु वठिणो पए न त खेल हली न सघे। इहे खेल दुख सुख जो ठहियलु आहे न। जॾहिं तव्हां सुख में आहियो त 5 तत्वनि जे शरीर में ममत्व न रहंदो आहे असांजो। जॾहिं असां सुख में आहियूं त हिन शरीर जो ममत्व न रहंदो। छोजी आत्मा सुख स्वरूप आहे न। आत्मा सोचदी आहे ठीकु आहे, मां इहे शरीर रूपी घर छॾे ॿियो शरीर रूपी घर वठंदमि। आत्मा खे सम्झ हूंदी आहे न त 5 तत्वनि जो शरीर में ममत्व न रहंदो। उनखे त सुख जी फीलिंग आहे। हिते त माण्हुनि जो न आत्मा जो ज्ञान न आहे, शरीर में मोह पइजी वियो आहे। अगरि आत्मा खे हिते बि अगरि ज्ञान हुजे त आत्मा त फट सोचे कि अरे ये पुराणो बीमार शरीर में मां छा कंदमि, तंहिंखां सुठो त मां नयो ॿार वारो शरीर वञी करे वठां। पोइ ॿार वारे शरीर में खेॾंदमि, खाईंदमि, घुमंदमि। ईअं ई थींदो आहे न। सम्झो कंहिंजो हिकु घर पुराणो थी वञे त ॿिए घर में वञण में माण्हू त ख़ुशी ख़ुशी सां वेंदा आहिनि न। पोइ त संबंधी आदि सां बि मुंहुं जल्दी निकिरी वेंदो आहे, चीजिन आदि सां बि मुंहुं जल्दी निकिरी वेंदो आहे, अरे नई चीज मिलियो। त बाबा चवंदा आहिनि कि जॾहिं तव्हां सुख में आहियो न, जॾहिं आत्मा सुख स्वरूप आहे, तॾहिं असांखे 5 तत्वनि जो शरीर सां ममत्व न रहंदो आहे। हुते त पवित्र रहंदा आहिनि न, एतिरो ममत्व न रहंदो आहे शरीर में। इन 5 तत्वनि जो ममत्व बि छॾे ॾियो। असां पवित्र ठही पोइ हुते शरीर बि योग बल सां ठहींदो आहे। इन करे माया खींचदी न आहे। असांजो इहो शरीर योग बल जो हूंदो, हिन करे दुख न आहे। ड्रामा कहिड़ो वंडरफुल ठहियलु आहे न। इहे ॾाढी वॾी महीन सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। जो सुठी बुद्धिवान हूंदा ऐं सर्विस में तत्पर रहंदा, उहे सुठी रीति सम्झी सघंदा। बाप चयो अथई धन दिए धन न खुटे। बाप चयो अथई धन दिए धन न खुटे। दान कंदा रहंदव त धारणा बि थींदी रहंदी, न त धारणा थियणु मुश्किल आहे। ईअं न सम्झो लिखण सां धारणा थी वेंदी। हा, लिखी करे कंहिंजो कल्याण जे लाइ पॉइंट्स भेजदव उहो ॿी ॻाल्हि आहे। ख़ुदि खे त उहो कम में न ईंदी न। कोई त कागज़ लिखी करे फालतू फेके ॾींदा आहिनि। इहे बि अंदरि में सम्झ हुजणी खपे कि मां लिखंदो आहियां पोइ उहो कम में ईंदो आहे। लिखी करे फेके छॾियो त हुन सां छा फ़ाइदो। इहे बि आत्मा जीअं पंहिंजे खे ठगदी आहे। इहे त धारणा करण जी चीज़ आहे। बाबा चवनि था इहे त असांखे बुद्धि में धारणा करे कर्म में लाइणो आहे। बाक़ी लिखी करे ॾिसो, अॼुकल्ह बि ग्रंथ शास्त्र केॾा लिखियलु आहिनि। उन्हनि खे उथाइनि था, सुम्हाइनि था, लेकिन उन्हनि खे पढ़ी करे सम्झी करे पंहिंजे जीवन खे परिवर्तन करण त फ़ाइदो बि आहे। बाबा कोई लिखे उहे थोरी कंठ कंदो आहे। बाबा त रोज़ सम्झाईंदा आहिनि। बाबा वटि त सम्झानी आहे न। बाप त पिता आहे। जे तव्हां बि जीवन जी करे अनुभवी थी करे हाणे तव्हां वटि जो अनुभव आहे ॿियनि खे ॿुधाईंदा आहियो ॿारनि खे कि हीअं करो, हीअं करो, हीअं करो। उहे शिव बाबा खे पंहिंजी श्रेष्ठ मत ज्ञान आहे उन्हनि खे पंहिंजे जीवन में सुख शांति सां कीअं रहो। त बाबा असांखे रोज़ु उहे ई सम्झाने ॾींदा रहंदा आहिनि। बाबा कोई यादि थोरी कंदा आहिनि। पहिरियों तव्हांजो बाप सां कनेक्शन हुजे। बाप जी यादि सां ई तव्हांजी आत्मा पवित्र ठही वेंदी। पोइ हुते बि तव्हां पवित्र रहंदव। आत्मा ऐं शरीर ॿई पवित्र रहंदा आहिनि। पोइ उहो बल खलास थी वेंदो आहे। त 5 तत्वनि जो बल आत्मा खे खींचदो। आत्मा खे घर वञण लाइ शरीर छॾण जी दिलि थींदी आहे। बाबा चवंदा आहिनि कि जॾहिं आत्मा जो बल ख़तमु थींदो न, पोइ शरीर
जो बल आत्मा खे खींचदो आहे। आत्मा चईंदी आहे मां न करां बुरो कमु, ईअं न करां, लेकिन शरीर सम्झो जीअं ॿारु हूंदो आहे, थोरी जवानी ईंदी आहे त चईंदा आहिनि न हिननि जो नयो ब्लड आहे अञा, त उहो शरीर आत्मा खे खींचदो आहे कर्म करण लाइ उल्टा सुल्टा। त आत्मा खे त हिन करे पोइ जीअं जीअं शरीर ॿुढो थींदो वेंदो आहे न, पोइ हुनजी उहा आत्मा में त ताक़त आहे न, उहो त शरीर जी ताक़त हुई न, आत्मा त सभिनि जी हाणे तमो प्रधान थी वई आहे न। त बाबा चईंदा आहिनि कि 5 तत्वनि जो बल आत्मा खे खींचदो आहे, त जवानी में माण्हू सुठा बुरा कर्म कंदा रहंदा आहिनि। सुठा कर्म त आत्मा ई कराईंदी आहे। आत्मा खे हिन समय सभिनि आत्माउनि खे घर वञण जे लाइ दिलि थींदी आहे कि मां शरीर छॾां, लेकिन शरीर हुनखे छॾणु न ॾींदो। शरीर जो मतिलबु शरीर खींचदो आहे हुनखे, न न अञा जीऊं हिन में ई रहूं। भले शरीर कम जो न आहे, लेकिन त बि उहो खींचदो आहे, छो जी देह अभिमान ते अज संबंधी वग़ैरह चीजी आदि में मोह पइजी वेंदो आहे न। तव्हां पावन ठही करे शरीर ईअं छॾंदव जीअं मक्खन सां बाल निकिरे, त सॼी आत्मा पावन थी वेंदी न, शक्तिशाली, पोइ हुनखे हिन पुराणे शरीर में रहण जी दिलि न थींदी। इन करे बाबा चईंदा आहिनि न कि पूरो पावन अंत ताईं ठहींदासीं, न त अगरि हाणे ई पूरो पावन ठही वञो न त आत्मा खे दिलि न थिए हिन शरीर में रहण जी, लेकिन सेवा त करणी आहे। तव्हां ॿारनि खे शरीर सहित सभु चीज़ुनि सां ममत्व मिटाए ॾियणो आहे। हिन करे बाबा चईंदा आहिनि एवर रेडी रहो न। असां हाणे न शरीर में रहंदे हुए सभु कुझु कंदे हुए बि असांजो ममत्व न हुजे, असां एवर रेडी रहूं। कॾहिं बि बाबा चए हलो 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 बाबा हलो, असांजो कुझु कमु न रहे, मतिलबु पाण सभु कमु फ्री करे वियूं, बसि थोरो समय हिन शरीर में वेहणो आहे, शुद्धी सेवा करणी आहे बसि। जंहिं समय बाबा चए ॿार हलो हलो बाबा बसि। त बाबा चईंदा आहिनि कि तव्हां ॿारनि खे शरीर सहित सभु चीज़ुनि सां ममत्व मिटाए ॾियणो आहे। असां आत्मायूं बिगर शरीर आयूं हुयूं, असां प्योर हुयासीं। असां आत्मा जॾहिं बिगर शरीर आयासीं त प्योर हुयासीं। हिन दुनिया में ममत्व न हुयो। हुते शरीर छुटंदो आहे त कोई रोईंदो न आहे, कोई तकलीफ़ न आहे, बीमारी न थींदी आहे, शरीर में ममत्व न रहंदो आहे। जीअं आत्मा पाठ वॼाईंदी आहे, हिकु शरीर ॿुढो थियो त पोइ ॿियो वठी वठंदी आहे पाठ वॼाइण लाइ। हुते तकलीफ़ न थींदी आहे, बीमारी न हूंदी आहे सतयुग में। हिते त केॾो तकलीफ़ थींदी आहे, बीमारी थींदी आहे, शरीर में ममत्व हूंदो आहे। हुते त शरीर में ममत्व बि न हूंदो आहे। जीअं आत्मा पाठ वॼाईंदी आहे, हिकु शरीर ॿुढो थिए त पोइ ॿियो वठी वठंदी आहे पाठ वॼाइण लाइ। हुते रावण राज्य ई न आहे। बाबा चवनि था त हिन समय दिलि थींदी आहे वञो बाबा वटि। बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो, इहे ज्ञान बुद्धि में आहे। बाबा चईंदा आहिनि पवित्र ठही करे मूं वटि अचिणो आहे। हाणे त सभु पते था, इन करे 5 तत्वनि जे पुतलनि सां मोह थी वियो आहे। बाबा चवनि था हिन समय त सभु पतित आहिनि। हिन करे 5 तत्वनि जे पुतलनि सां मोह थी वियो आहे। इनखे छॾण जी दिलि ई न थींदी आहे, इनखे छॾण जी दिलि ई न थींदी आहे। न त विवेक चईंदो आहे शरीर छूटे वञूं बाप वटि। हाणे पुरुषार्थ कंदा आहियो, असांखे पावन ठही करे बाबा वटि वञिणो आहे। बाबा चए तई तव्हां त मुंहिंजा हुयो, हाणे वरी मूंखे यादि करो त आत्मा पवित्र थी वञे, पोइ इहो शरीर धारण करण में कोई तकलीफ़ न थींदी। बाबा चईंदा आहिनि तव्हां त मुंहिंजा आहियो, तव्हां त मुंहिंजा आहियो।
हाणे पोइ मूंखे यादि करो त आत्मा पवित्र थी वञे, पोइ इहो शरीर धारण करण में बि कोई तकलीफ़ न थींदी। हाणे शरीर में मोह आहे त डॉक्टर आदि खे सॾु कंदा आहिनि, तव्हांखे त ख़ुशी रहणी खपे। असां त वञूं था बाबा वटि, हिन शरीर सां असांजो कोई कनेक्शन ई न आहे। इहे शरीर त पाट वॼाइण लाइ मिलियो आहे न। हाणे अगरि असांखे इहो ज्ञान पको थींदो वेंदो न, पोइ असां इहे शरीर सां कमु कंदासीं, ज्ञान ॾींदासीं, पोइ वरी डिटैच, छोजी अञा त शरीर में रहणो आहे, छोजी सर्विस करणी आहे। पोइ इहो शरीर डिस्कनेक्ट पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी पोइ बाबा सां गॾु मथे, पोइ वरी हेठि, वरी मथे, वरी हेठि। त बाबा चवंदा आहिनि कि धारण करण में बि कोई तकलीफ़ न थींदी, कोई मोह आदि न रहंदो। हिन शरीर सां हाणे असांजो कनेक्शन न आहे, हिन शरीर सां असांजो हाणे कोई कनेक्शन न आहे। इहे शरीर त पाठ वॼाइण लाइ मिलियो आहे, हुते त आत्मा और शरीर ॿई ई ॾाढा तंदुरुस्त हूंदा, दुख जो नाम न हूंदो। त ॿारनि खे केतिरो पुरुषार्थ करिणो पए। हाणे असां बाबा वटि वञूं था, छो न हिन शरीर खे छॾे वञूं, है न। हाणे त असां बाबा वटि वञूं था, छो न हिन शरीर खे छॾे छॾूं। परंतु जेसि ताईं योग लॻाए करे पवित्र न ठहींदव, कर्मातीत अवस्था न ठहींदी आहे, त वञी न सघंदा न। वैसे असां योग लॻाए पंहिंजा सभु पाप भस्म करे छॾूं, पावन ठही वञूं। अगरि हाणे संगम युग में बि वञिणो आहे, अगरि एडवांस पार्टी में बि त उहा स्टेज त धारण करणी पवंदी न त सचायूं खाई करे वञिणो पवंदो। त बाबा चवंदा आहिनि कि हाणे बाबा ॾिसो एॾी शिक्षा ॾेई करे शरीर खां मोह हटवाए करे हाणे चवनि था पहिरियों पावन था ठाहो, कर्मातीत अवस्था त ठाहियो। ये ख़्यालु अज्ञानी मनुष्यनि खे न ईंदो आहे। अज्ञानी मनुष्य त थोरो सो सूरु थींदो, बीमारी थींदी, चईंदी बसि मरां वञा। लेकिन अगरि अज्ञाननि खे बि ज्ञान हुजे, ये सम्झ में अची वञे कि न कुझु बि थिए, मां थोरो परमात्मा खे, भॻवान खे यादि करे पावन त ठहियां, पंहिंजे पाप कर्मनि सां मुक्त त थियां। त बाबा चवंदा आहिनि इहे ख़्यालात अज्ञाननि खे न ईंदा आहिनि। असांखे हाणे मरण जो ख़्याल खां पहिरियों असांखे इहे ख़्यालु अचिणो खपे कि हिन शरीर में रहंदे हुए मां बाबा खे यादि करे पूरो पावन ठहां, बाबा खां पूरो वरसो त वठी वठां। असांखे इहे ख़्यालात ईंदो। हाणे शरीर में ममत्व न रखिणो आहे, शरीर छॾिणो आहे, लेकिन हुन खां पहिरियों पूरो पावन ठही आहे ताकी मूंखे धर्मराजपुरी में सज़ा न खाइणी पए। बाबा खां पूरो 84 जन्मनि जो वरसो वठो ताकी पूरे 84 जन्मनि में असां सत्य त्रेता में त सुखी हूंदासीं ई सही, लेकिन द्वापर कलयुग में जे लाइ बि असां बाबा खां वरसो वठूं कि भक्ति में बि असां हिकु बाबा सां ई जुड़ियल रहूं, हेॾे होॾे न भटकूं। बाबा चईं न कि मां तव्हांखे सिर्फ़ु 21 जन्मनि जो त सुख शांति जो वरसो आहे, लेकिन द्वापर कलयुग में बि असां पंहिंजे जीवन जे लाइ बाबा खां वरसो वठी सघंदा आहियूं न। हाणे अगरि हर सेकेंड असांखे बाबा यादि रहंदो त द्वापर कलयुग में बि असां बाबा जा ई भक्त रहंदासीं। तव्हां ॿार खे इहे ख़्यालु ईंदो आहे कि मां पूरो वरसो वठी पूरो पावन ठही करे बाप समान स्थिति में स्थित थी करे बाबा सां गॾु वञा मथे। हाणे तव्हांखे वञिणो आहे न, पहिरियों त आत्मा में ताक़त हूंदी आहे, ख़ुशी हूंदी आहे न। पहिरियों त आत्मा में ताक़त हूंदी आहे, ख़ुशी हूंदी आहे, कॾहिं डर न रहंदो आहे, ख़ुशी हूंदी आहे। हिते दुख आहे, इन करे मनुष्य भक्ति आदि कंदा आहिनि, परंतु वापसि वञण जो रास्तो न ॼाणंदा आहिनि। वञण जो रास्तो त हिकु बाप ई ॿुधाईंदा आहिनि असांखे, वञण जो रास्तो त हिकु बाप ई ॿुधाईंदा आहिनि। असां बाबा वटि वञूं, हुनजी ख़ुशी थींदी आहे न। असां सभु बाबा वटि वञूं परम धाम में, हुनजी ख़ुशी थींदी आहे न। लेकिन पावन ठही बाबा सां गॾु वञूं उहो सुठो न।
त ख़ुशी त आहे, लेकिन साथ साथ इहे बि पुरुषारथ करो। बाप सम्झाईंदा आहिनि हिते तव्हांजो शरीर में मोह आहे, इहे मोह कढी ॾियो। इहे त पंज तत्वनि जो पुतलो आहे, ये सभु माया ई आहे। हिन दुख में जो कुझु आत्मा ॾिसंदी आहे सभु हिन अखियुनि सां जो कुझु माया ॾिसंदी आहे, हिन अखियुनि सां जो आत्मा ॾिसंदी आहे सभु माया ई माया आहे। हिन अखियुनि सां जो आत्मा ॾिसंदी आहे सभु माया ई माया आहे। हिते हर चीज़ में दुख आहे। केतिरो गंद आहे न। बाबा चईंदा आहिनि न, माया सर्वव्यापी आहे। त अखियुनि सां जो ॾिसूं था, हिन अखियुनि सां बुद्धि रूपी अख सां ॾिसंदासीं त असांखे यथार्थ चीज़ नज़र ईंदी। हिन अखियुनि सां जो थी ॾिसूं था सभु माया ई माया आहे। हिते हर चीज़ में दुख आहे। केतिरो गंद आहे। स्वर्ग में त शरीर बि फर्स्ट क्लास, महल बि फर्स्ट क्लास हूंदा, दुख जी हुते ॻाल्हि न हूंदो। कहिड़ो ठहियलु ड्रामो आहे न। इहे त चिंतन में अचिणो खपे। बाप चईंदा आहिनि ॿियो कुझु न सम्झंदा आहियो, अच्छा चओ बाप खे यादि करो त विक्रम विनाश थी वञनि, स्वर्ग में हली हलो। असां त आत्मा ई आहियूं। इहे शरीर रूपी धुम पोइ मिलंदी आहे, इन में असां छो फसूं। बाप सम्झाईंदा आहिनि हिनखे रावण राज्य छो चइबो, हिनखे रावण राज्य चइबो आहे न। रावण राज्य में दुख ई दुख आहे। सतयुग में दुख जी ॻाल्हि न हूंदी। हाणे बाबा जी यादि सां असां शक्ति वठंदा आहियूं, छो जी कमज़ोर थी विया आहियूं न। हाणे असां बाबा जी यादि में रही करे बाबा खां शक्ति वठूं था। बाबा जी यादि में रही करे बाबा खां शक्ति वठूं था। छो त असां बाबा खे यादि करो, छो जी असांजी आत्मा कमज़ोर थी वई आहे न। शरीर बलवान आहे त आत्मा कमज़ोर खे पंहिंजी तरफ़ खींचंदो आहे ऐं बुरा बुरा कर्म कराईंदो आहे। त जॾहिं आत्मा बलवान थी वेंदी त शरीर ते कंट्रोल करे वठंदी, कर्मेंद्रिय जीत थी वेंदी। हिन करे असां बाबा खे यादि था करूं। देह अभिमान आहे सभिनि खां कमज़ोर ठाहिण वारो। आत्मा खे सभिनि खां ज़्यादा कमज़ोर कंहिं कारण थींदी आहे, देह अभिमान द्वारा। बाबा चईंदा आहिनि त बाप सम्झाईंदा आहिनि इहे ठहियलु ड्रामो आहे, इहे बंदि न थी सघंदो आहे। बाबा चईंदा आहिनि इहे ठहियलु ड्रामो आहे, इहे बंदि न थी सघंदो आहे। मोक्ष आदि जी त हिते ॻाल्हि ई न आहे। इहे हिकु ठहियलु ड्रामो आहे। बाबा चवंदा इहे हिकु ठहियलु ड्रामो आहे। चईंदा आहिनि चिंता ताकी कीजिए, जो पास्ट थी वियो उहो पोइ थियणो ई आहे। चिंता जी हिते ॻाल्हि कोन्हे। सत्युग में ख़राबु कुझु थींदो न आहे, हिते चिंता लॻंदी आहे न। बाप चईंदा आहिनि इहे त ड्रामो आहे। बाप रास्तो त ॿुधायो अथई न, ईअं त तव्हां मूं वटि पहुची वेंदव, मक्खन सां बाल निकिरी वेंदव। बाबा रास्तो ॿुधायो त ईअं तव्हां मूं वटि पहुची वेंदव, जीअं त मक्खन खां बाल निकिरी वेंदव। सिर्फ़ु तव्हां मूंखे यादि करो त आत्मा पवित्र थी वञे। सिर्फ़ु तव्हां मूंखे यादि करो त आत्मा पवित्र थी वञे। पावन ठहिण जी ऐं ॿियो कोई युक्ति न आहे। हाणे त सम्झायो असां रावण राज्य में वेठा आहियूं, उहा आहे ईश्वर जो राज्य। ईश्वर राज्य ऐं आसुरी राज्य जो खेल आहे न। ईश्वर कीअं अची करे स्थापना कंदा आहिनि ही कंहिंखे बि पतो न आहे। बाप खे ई ज्ञान जो सागर चइबो आहे न, उहो अची करे सभु सम्झाईंदा आहिनि। हाणे त सॼो ज्ञान सम्झो था, पोइ इहो सॼो ज्ञान असां भुलिजी वेंदासीं। जे पढ़ाई सां सभु पद पाईंदा आहियूं उहे सभु भुलिजी वेंदासीं। स्वर्ग में विया ऐं नॉलेज गुम थी वेंदी आहे। भॻवानु डबल सिरताज कीअं ठाहींदा आहिनि उहो कुझु बि ॼाणंदा ई न आहिनि माण्हू। इहे बि न ॼाणंदा हुया त ॿिया शास्त्र आदि पढ़ण वारा छा ॼाणंदा, इहे बि न ॼाणंदा हुया। ब्रह्मा बाबा जंहिंजे शरीर में बाबा अची करे ज्ञान ॾींदा आहिनि, 5000 साल पहिरियों बि ॾिनो हुई त बाबा ई ब्रह्मा बाबा ई न ॼाणंदा हुया
त ॿिया कीअं ॼाणंदा। भॻवानु असांखे डबल सितार कीअं ठाहीं उहो कुझु बि न ॼाणंदा आहिनि। इहे बि न ॼाणंदा हुया त ॿिया शास्त्र आदि पढ़ण वारा छा ॼाणंदा, उन्हनि खे टच बि न थींदो हूंदो। तव्हां अची करे ॿुधंदा आहियो त तव्हांखे झटि टच थी वेंदो आहे। इहो सॼो गुप्त आहे। उन्हनि खे असां कोई ज्ञान ॿुधाए बि न त बि उन्हनि जी बुद्धि में उन्हनि खे सम्झ ई न अचे। केॾो वंडर आहे न। इहो उहो ई आहे, हुननि जी बुद्धि रूपी बर्तन कहिड़ो ठहियलु आहे, असांजो बुद्धि रूपी बर्तन कहिड़ो ठहियलु आहे। त बाबा चवंदा आहिनि कि तव्हां अची करे ॿुधंदा आहियो त असांखे टच थींदो आहे कि हा बराबरि इहे ॻाल्हियूं सही आहिनि। ऐं ॿिया सभिनि ॿुधंदे हुए बि उन्हनि खे टच बि न थींदो। इहो सॼो गुप्त आहे। बाप ॿुधाईंदा आहिनि, ॾेखारण में ईंदो आहे, छा सम्झ में ईंदो आहे न। आत्मा खे ॾिठो आहे, छा सम्झंदा आहियो न, आत्मा आहे। दिव्य दृष्टि सां ॾिसी सघंदा आहियो। बाबा चवंदा आहिनि ॾिसण सां छा थींदो। आत्मा त नंढी बिंदी आहे, आत्मा अनेक आहे। आत्मा अनेक आहे। 10-20 जो बि तव्हां साक्षात्कार कंदव, हिकु सां त कुझु पतो न पवंदो, सम्झ न सघंदव। ॾाढनि खे साक्षात्कार थींदो आहे। मालूम कीअं पए आत्मा या परमात्मा आहे, फ़र्क़ु त मालूम न पई सघंदो आहे न। जॾहिं आत्मा प्रवेश करे ॻाल्हाए तॾहिं सम्झ में अचे ये परमात्मा जी आत्मा आहे या ये फलाने जी आत्मा आहे। हुनजी पाठ सां पतो लॻे। वेठे वेठे नंढी नंढी आत्मा ॾेखारण में ईंदियूं आहिनि। इहो थोरी पतो पवंदो आहे कि आत्मा आहे या परमात्मा आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो एतिरी नंढी आत्माउनि में ताक़त केतिरी आहे। आत्मा त मालिक आहे न, हिकु शरीर छॾे ॿिए में प्रवेश कंदी आहे पाठ वॼाइण लाइ। केतिरी कुदरत आहे, केतिरी कुदरत आहे न। शरीर बीमार थी पवंदो आहे या कोई देवालो आदि निकिरंदो आहे त सम्झंदा आहिनि हिन सां त शरीर ई छुटी वञे न। शरीर बीमार थी वेंदो आहे या देवालो आदि निकिरंदा आहिनि त सम्झंदा आहिनि हिन सां त शरीर ई छुटिजी वञे, आत्मा निकिरी वञे, दुख सां छुटिजी वञूं। परंतु पापनि जो बोझ जो सिर ते आहे उहो कीअं छुटे। तव्हां पुरुषार्थ ई कंदा आहियो कि यादि सां पाप विनाश थी वञनि। असां पुरुषार्थ कंदा आहियूं कि बाबा जी यादि सां पाप विनाश थी वञनि। रावण जे कारण ॾाढा पाप थिया आहिनि जंहिंसां छुटण जो रास्तो बाप बतलाईंदा आहिनि। सिर्फ़ु चवंदा आहिनि मूंखे यादि कंदा रहो। यादि कंदे कंदे इहे शरीर असांजो छुटंदो रहे, छुटी वञे। तव्हांजे पाप आदि सभु ख़तमु थी वेंदा। यादि कंदे कंदे शरीर छुटिजी वेंदो, तव्हांजा पाप आदि सभु ख़तमु थी वेंदा। यादि करण बि मासी जो घर न आहे। मूंखे यादि करण लाइ माया तव्हांखे ॾाढो हैरान कंदी आहे। बाबा चवंदा आहिनि मूंखे यादि करण लाइ माया तव्हांखे ॾाढो हैरान कंदी आहे। मतिलबु जॾहिं असां बाबा खे यादि कंदा आहियूं न त असांखे माया ॾाढो हैरान कंदी आहे। यादि करणु कोई मासी जो घर न आहे। घड़ी घड़ी बुलाए ॾींदी आहे माया। कोई न कोई तरफ़ कोई संकल्प अची वेंदो, बुद्धि काॾे हली वेंदी, किथां कोई आवाज़ आई, हुनजे कन में घुसियो, संकल्प आयो, बुद्धि। असांजो छा मतिलबु, कोई कम जो हुजे त बि असां कंहिंजी मदद त न करे सघंदा आहियूं। असां बाबा जी यादि में रहंदासीं न त उन्हनि जी मदद बि थी वेंदी। बाबा चवंदा आहिनि, बाबा अनुभव बि ॿुधाईंदा आहिनि। मां त ॾाढी कोशिशि कंदो आहे परंतु पोइ बि माया अटक विझंदी आहे। बाबा पंहिंजो अनुभव ॿुधाईंदा आहिनि, मां त ॾाढी कोशिशि कंदो आहियां परंतु माया अटक विझंदी आहे ई ॿई साथ साथ इकट्ठा हूंदे हुए बि घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहियूं। मां ॾाढो कठिन आहे। घड़ी घड़ी यादि पए, फलानो यादि पए, घड़ी घड़ी छा यादि अची वेंदो आहे, घड़ी घड़ी छा यादि अची वेंदो आहे, घड़ी घड़ी फलानो यादि अची वेंदो आहे। इहे त ॾाढो सुठो पुरुषार्थ कंदा आहियो। तव्हां त ॾाढो सुठो पुरुषार्थ कंदा आहियो। कोई त गपोड़ा बि मारदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि
कोई त घपोड़ा बि मारदा रहंदा आहिनि, 10-15 ॾींहं चाट लिखी करे छॾे ॾींदा आहिनि। 10-15 ॾींहं चाट लिखी पोइ छॾे ॾींदा आहिनि। इन में ॾाढी ख़बरदारी रखणी आहे बाबा चवनि था असांखे। त बाबा चवंदा आहिनि सम्झंदा जॾहिं असां चाट लॻंदासीं त ॾाढी ख़बरदारी सां रखंदासीं न। सम्झंदा त आहिनि जॾहिं प्योर सम्झंदा त आहिनि जॾहिं प्योर थी वञनि कर्मातीत अवस्था खे पहुचनि तॾहिं विन करनि। जॾहिं प्योर थी वञनि कर्मातीत अवस्था ताईं पहुची वञनि तॾहिं विन करे सघनि। ये ईश्वरीय लॉटरी आहे बाबा चवंदा। ये संजी ईश्वरीय लॉटरी आहे। बाबा खे यादि करिणो आहे। इहा यादि जी डोरी बाबा खे यादि करणु इहा आहे यादि जी डोरी। जीअं डोरी सां 2 चीजनि खे पकिड़े छॾंदा आहियूं न, ईअं बाबा खे सदा असांजे मन में संकल्प रहे कि मां बाबा खे यादि थी करां। मां आत्मा ऐं बाबा ऐं बुद्धि बाबा वटि लटकी रहे। बाबा चईंदा आहिनि न कॾहिं कॾहिं जी त फांसी लॻाईंदा आहिनि न, ईअं फांसी सदा अर्थात असांजो बुद्धि सदा बाबा सां लटकी रहे। हीअ डोरी यादि जी डोरी बुद्धि सां सम्झण जी ॻाल्हि आहे। बुद्धि सां सम्झण जी ॻाल्हि आहे, ॾिसण सां न, इहा बुद्धि सां सम्झण जी ॻाल्हि आहे। बाबा चई न आत्मा ॾिठी आहे असां पंहिंजी, लेकिन आत्मा नज़र नथी अचे, लेकिन आत्मा ई अखियुनि सां ॾिसे थी, मुख सां ॻाल्हाए थी, नक सां सूंघे थी, कन सां ॿुधे थी। आत्मा ई अखियुनि सां ॾिसे थी, हथनि सां कमु थी कराए, पेरनि सां हले थी। उहा आत्मा जी शक्ति सां पूरो शरीर हले थो। उअं ई परमात्मा असां ॾिठो न आहे, लेकिन परमात्मा जी शक्ति असां संकल्प करूं बाबा में सां गॾु आहिनि। असांजे संकल्प सां बाबा जी शक्ति असां आत्माउनि में ईंदी ऐं असांजी हर संकल्प बोल कर्म उअं ई थींदा वेंदा। बसि चईंदा आहिनि असां बाबा खे यादि कंदा आहियूं, परंतु बाबा चईंदा आहिनि यादि करणु ईंदो ई न आहे। कहिड़ो वंडर आहे। बाबा चवनि था कि मूंखे यादि करणु ईंदो ई न आहे। पद में बि फ़र्क़ु त पवंदो आहे न। कीअं राजे जी स्थापना थिए थी त अनेक बार राजे ई कई आहे, पोइ गवाई आहे। बाबा हर 5000 वर्ष पोइ पढ़ाइण ईंदा आहिनि असांखे वरी खां। हर 5000 साल पोइ बाबा असांखे वरी पढ़ाइण ईंदा आहिनि। पोइ रावण राज्य में तव्हां वाम मार्ग में हली वेंदा आहियो। जो देवता हुया उहो वाम मार्ग में किरंदा आहिनि। त बाप ॾाढी गुह्य ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि बाप खे यादि करण जी। आहे त ॾाढो सहज, मां आत्मा आहियां ऐं मुंहिंजो बाबा। ॾिसो बाबा एॾो सारो ॿुधाए करे पोइ हाणे चवनि था आहे त ॾाढो ई सहज। पंहिंजे बाप खे यादि करणु मुश्किल हूंदो आहे छा? शरीर छॾियो बाप वटि हली वियासीं, शरीर छॾियासीं बाप वटि हली वेंदासीं, पोइ छा थींदो? मूंखे मुंहिंजे वञण ताईं योग बल सां विक्रम मूंखे वञण ताईं, अच्छा मूंखे ॼाणनि तॾहिं जॾहिं योग बल सां विक्रम विनाश थी वञनि। बाबा खे पूरी रीति असां कीअं ॼाणे सघंदा आहियूं? जॾहिं असांजा योग बल सां विक्रम विनाश थींदा, उहो त पिछाड़ी में ई थी सघंदो, उहो त पिछाड़ी में ई थी सघंदो, परंतु वापसि त कोई ईंदो न। भल कोई कुझु बि करे, यथार्थ योग त आहे। यथार्थ योग मां ई अची करे सिखलाईंदो आहे बाबा चवनि था। भल कोई कुझु बि करे, बाबा चवंदा आहिनि वापसि त कोई बि न अची सघंदो आहे। भल कोई कुझु बि करे, यथार्थ योग त मां ई अची करे सिखलाईंदो, छो जो मुंहिंजो ई पाठ आहे। पोइ अधु कलाक योग बल हलंदो आहे, पोइ अधु कलाक आत्मा जी शक्ति शरीर खे हलाईंदी आहे।
मतिलबु वैसे बि हाणे बि असांजी आत्मा जी शक्ति सां ई शरीर हले थो, लेकिन हिन समय शरीर पंहिंजे पाण खे वॾो करे वेठो आहे। छोजी आत्मा में एतिरी शक्ति न आहे। सतयुग में आत्मा जी शक्ति वॾी हूंदी आहे त योग बल सां हलंदो हुते त अथाह सुख हूंदो आहे। भक्ति मार्ग में मनुष्य छा कंदा रहंदा आहिनि। बाप जॾहिं अची करे ज्ञान ॾींदा आहिनि त पोइ भक्ति हूंदी न आहे। ज्ञान सां ॾींहुं थी वञे पोइ कोई ज्ञान सां ज्ञान सां ॾींहुं थी वञे पोइ कोई बि तकलीफ़ न आहे। भक्ति आहे राति धक्का खाइण जी। बाबा चवनि था भक्ति आहे राति धक्का खाइण जी, हुते त दुख ई न आहे। इहे सभु ॻाल्हियूं जो हितां जो सैम्पलिंग लॻल हूंदो उन्हनि जी बुद्धि में ई वेंदो। जो स्वर्ग जी सैम्पलिंग लॻण वारी आत्मायूं हूंदियूं हुननि जी बुद्धि में ई इहे ज्ञान वेंदो। उहो बि कंहिंजी बुद्धि में केतिरो, भई जेके राजा ई हलाइणी हूंदी उते त उन्हनि जी बुद्धि में उहे राजा ई हलाइण वारा ई ज्ञान संस्कार धारण थींदा वेंदा। कोई केतिरो बि विघ्न विझे, कोई केतिरी बि उन्हनि खे अॻियां न वधण ॾे, लेकिन कीअं न कीअं करे उहो जीअं जीअं बाबा खे यादि कंदा उन्हनि खे उते ज्ञान बि मुरली बि उते मिली वेंदी। त उहा वेठे वेठे किथे बि वेही करे बसि असांखे बाबा जो हथु न छॾिणो। हिकु आत्मा असां बाबा खे पहचाने वरितो कि हा इहे मुंहिंजो बाबा आहे त ज़रूरु असांजे स्वर्ग में त पाठ आहे ई सही। हाणे उहो जेतिरो असां बाबा खे यादि कंदासीं, ज्ञान जो अभ्यास कंदा रहंदासीं, ओतिरो ज्ञान असांजी बुद्धि में वेहणो ई आहे। असां कल्प पहिरों जो राजाई जो वरसो वरितो आहे या कहिड़ो बि वरसो वरितो आहे, उहो असांखे वठिणो ई आहे। बाबा चवनि था इहे सभु ॻाल्हियूं जो आहिनि हितां जो सैम्पलिंग हूंदो उन्हनि जी बुद्धि में ई वेंदो। इहे ॾाढी महीन ॻाल्हियूं आहिनि, वंडरफुल ज्ञान आहे जो सवाइ बाप जे ॿियो कोई बि सम्झाए न सघंदा आहिनि असांखे। त इहे वंडरफुल ज्ञान बाप जे सवाइ ॿियो कोई बि असांखे सम्झाए न सघंदा आहिनि। ॾाढा थोरा सम्झण वारा आहिनि। ड्रामा में नूंद आहे, छोजी राजा ई सभिनि खे थोरी मिलंदी। प्रजा दास दासी जो क्वालिटी वारी आत्मायूं हूंदियूं उन्हनि खे थोरी एॾी गहराई सां ज्ञान सम्झ में ईंदो। जेके राजा ई हलाइण वारी आत्मायूं हूंदियूं न उन्हनि खे बुद्धि में धारणा थींदी, सम्झ में ईंदो। भल प्रजा दास दासियुनि खे सम्झ में बि अचे लेकिन धारण न करे सघंदा। वो कोई न शक्ति अगरि धारण कंदा बि सम्झ में ईंदो बि त बि उहा जेकी दास दासी हूंदी न उहो त ॿियनि जे जीवन में विघ्न विझी करे ई पंहिंजी शक्तियुनि खे गवाए छॾंदियूं। ॾाढा थोरा सम्झण वारा हूंदा आहिनि। ड्रामा में नूंद आहे न, हुन में कोई कुझु बि फ़र्क़ु न पई सघंदो आहे। बाबा चवंदा आहिनि कुझु बि फ़र्क़ु न पई सघंदो आहे। मनुष्य तो सम्झंदा आहिनि परमात्मा छा न करे सघंदो आहे। मनुष्य तो सम्झंदा आहिनि परमात्मा छा न करे सघंदो आहे, परंतु भॻवान त ईंदा ई आहिनि हिकु बार अची करे तव्हांखे स्वर्ग जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। दुनिया में त माण्हू भॻवान जे लाइ बि अलाए छा छा चई छॾंदा आहिनि, लेकिन भॻवान त चईंदा आहिनि ख़ुदि ई अची करे चईंदा आहिनि कि मां त तव्हांखे बसि अची करे स्वर्ग जो रास्तो ॿुधाईंदो आहे। हाणे तव्हां ॿार जी केतिरी विशाल बुद्धि थी आहे न। हाणे असां ॿारनि जी केतिरी विशाल बुद्धि थी आहे। इहे ॿई ई इकट्ठा आहिनि। इहे ब्रह्मा बि कंहिंखे ॾिसंदो, इहे बि कंहिंखे ॾिसंदो सम्झंदा आहिनि शांति जो दान ॾियणो आहे। इहे बि कंहिंखे ॾिसंदा, ब्रह्मा बाबा बि अगरि कंहिंखे ॾिसंदा त सम्झंदा मूंखे शांति जो दान ॾियणो आहे। ॾिसण सां मालूम पइजी वेंदो आहे कि असांजे घराने जो आहे या न आहे। जॾहिं शिव बाप त ब्रह्मा बाबा जे शरीर में वेही करे सभु खे ॾिसंदा ई हुया, लेकिन ब्रह्मा बाबा बि त ॾिसंदा हुया न।
त ॾिसण सां ई मालूम पइजी वेंदो आहे कि असांजे घराने जी आत्मा आहे या न आहे। सर्विसेबल ॿारनि जो कमु आहे नब्ज़ ॾिसणु, नब्ज़ ॾिसी करे कंहिंखे कीअं ज्ञान ॾियणो आहे, कंहिंखे केतिरो ज्ञान ॾियणो आहे, कंहिंखे कीअं रीति ज्ञान ॾियणो आहे। यह राजई घराने जी आत्मा आहे या प्रजा घराने जी आत्मा आहे या दासासी घराने में अचण वारी आहे, मतिलबु दासासियुनि जी पद पाइण वारी आत्मा आहे, या कोई भक्त आत्मा आहे, या कोई ॿिए धर्म जी आत्मा आहे, या मत पंथ वारी आत्मा आहे। त इहे सभु असांखे सर्विसेबल ॿारनि खे, सर्विसेबल ॿारनि जो कमु आहे कि इहा नब्ज़ ॾिसणो आहे उन्हनि खे। अगरि असांजे कुल जो हूंदो त शांत थी वेंदो। अगरि असांजे कुल जी आत्मा हूंदी न त पहिरियों वरी फां 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 मां अहंकारी आत्मा। लेकिन बाबा जो परिचय मिलण खां पोइ, बाबा जो ठहिण खां पोइ उहा आत्मा शांत थी वेंदी। जेको अहंकार हूंदो आहे न वो धीरे धीरे ख़तमु थींदो वेंदो। अच्छा, मीठे मीठे सिकले ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, पावन ठही बाप सां गॾु घर वञण लाइ हिन 5 तत्वनि जे पुतले में ममत्व न रखो। पावन ठही बाप सां गॾु घर वञण जे लाइ हिन 5 तत्वनि जे पुतले में ममत्व न रखिणो आहे। शरीर छॾण जो डर कढी छॾिणो आहे। शरीर छॾण जो डर कढी छॾिणो आहे। ॿियो आहे यादि जी यात्रा जो चार्ट ॾाढी ख़बरदारी सां वधाईंदा रहो। यादि जी यात्रा जो चार्ट ॾाढी ख़बरदारी सां वधाईंदा रहो। योग बल सां आत्मा खे पावन ठाहियो। योग बल सां आत्मा खे पावन ठाहे कर्माती ठही ईश्वरीय लॉटरी खे विन करणो। योग बल सां आत्मा खे पावन ठाहे कर्माती ठही ईश्वरीय लॉटरी खे विन करणो। वरदान आहे, सिद्धि खे स्वीकार करण जे बजाय सिद्धि जो प्रत्यक्ष सबूत ॾेखारण वारा शक्तिशाली आत्मा वठाओ। जॾहिं तव्हां सभिनि जी सिद्धि जो प्रत्यक्ष रूप हाणे तव्हां सभिनि जी सिद्धि जो प्रत्यक्ष रूप ॾेखारे में ॾींदो। हाणे असांजी सिद्धि जो प्रत्यक्ष रूप सभिनि खे ॾेखारे में ॾींदो। कोई बिगड़ो उहो कार्य बि असांजी दृष्टि, असांजे सहयोग सां सहज ई हल थी वेंदो। अगरि कोई बिगड़ो उहो कार्य बि असांजी दृष्टि, असांजे सहयोग सां हल थी वेंदो। ये हिन जो मतिलबु असां सिद्धि प्राप्त करे छॾी। असां कंहिंखे बि चऊं सभु ठीकु थी वेंदो, सभु ठीकु थी वेंदो। कोई सिद्धि जे रूप में असां माण्हू न चईंदासीं कि हा इहे थी वञे। कोई सिद्धि जे रूप में असां माण्हू ईअं न चईंदासीं कि इहे थी वञे। लेकिन असांजे डायरेक्शन स्वतः ई सिद्ध प्राप्त कराईंदा रहंदा। असां सिद्धि जे रूप में ईअं माण्हू असां त नेचुरल चईंदासीं। भई कंहिंखे चईंदा आहिनि न हिन जी तबियत ठीकु न आहे, इहा ॻाल्हि ठीकु न आहे, असां चईंदासीं हा भई सभु ठीकु थी वेंदो, न सभु शांत थी वेंदा, सभु सुठा थी वेंदा। असां त ईअं जनरली माण्हू बि चईंदो आहे। असां बाबा जी यादि में चईंदासीं न त उहो इहो थी वेंदो। भले उहो चवनि कि हा तव्हां चयो त असां त चईंदासीं असां त बसि बाबा ई असांखे चए थी कि सदा मुख सां पॉज़िटिव सोचो, शुभ भावना शुभकामना करो, सभिनि जो कल्याण जी भावना रखो। त असां त हुन रीति सभिनि खे चयो, हाणे हुननि जो ठीकु थी वियो। असांजे डायरेक्शन स्वतः ई सिद्ध प्राप्त कराईंदा रहंदा। तॾहिं प्रजा जल्दी ठहींदी,
सभु तरफ़ खां निकिरी करे असांजी तरफ़ ईंदा। जॾहिं असांजे चइण सां शुभकामना सां माण्हुनि जो सभु ठीकु थींदो वेंदो त ऑटोमेटिकली माण्हू तव्हां वटि ईंदा। जीअं न कंहिं मंदरु टिकाणे आदि में या कंहिं धार्मिक स्थान ते कंहिंजो कोई वेंदा आहिनि त उन्हनि जी मुराद पूरी थी वेंदी आहे त उहो हुते वेंदा आहिनि त उहे उन्हनि जा फॉलोअर्स थी वेंदा आहिनि। त ईअं ई असां मुख सां ईअं ई कंहिंखे चईंदासीं सभु ठीकु थी वेंदो उन्हनि जो सभु ठीकु थी वेंदो त उहो प्रजा ठहींदी वेंदी। त हीअं प्रजा ठहींदी आहे। ऐं दासासी केरु ठाहींदो आहे? जो असांजे जीवन में विघ्न विझनि, लेकिन असां बाबा जी यादि में हर विघ्न ते विजय प्राप्त करूं तॾहिं उहा दासी ठही वेंदी आहे असांजी। छो जो हुन ॾाढो असांजे जीवन में ॾाढो परेशान कयईं बाबा सां तोड़ाइण लाइ या असांखे किराइण लाइ, लेकिन असां पंहिंजी स्थिति में अचल अड़ोल रहंदा आहियूं त उहा दासी ठही वेंदी। ऐं प्रजा कीअं ठहींदी? असां कंहिंजे लाइ बि शुभकामना करूं, कंहिंजे लाइ बि सुठो चऊं त उन्हनि जो भलो थी वञे त हिन हिसाब सां प्रजा ठही वेंदी आहे। ये सिद्धि जो पाठ हाणे हलंदो, लेकिन पहिरियों एतिरी शक्तिशाली ठहो जो सिद्धि खे स्वीकार न करो। असां स्वीकार न करूं कि हा असां चयो त ठीकु थी वियो, असां चऊं असांखे बाबा ईअं चयो त ईअं चइणो आहे बसि, तॾहिं प्रत्यक्षता थींदी। असांखे बाबा ईअं चयो अथई न, बाबा ईअं चई ठीकु थी वियो त मतिलबु बाबा कई, मां ताईं न अचिणो खपे, मां न, तॾहिं ई प्रत्यक्षता थींदी, तॾहिं असांजी बाप जी प्रत्यक्षता थींदी। स्लोगन आहे अव्यक्त स्थिति में स्थित थी मिलन मनायो त वरदाननि जो भंडार खुली वेंदो। अव्यक्त स्थिति में स्थित थी करे मिलन मनायो त वरदाननि जो भंडार खुली वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।